अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन वाला आलिहि वअस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहन्नासु क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्तदारे चारे यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म ख़ाके पा हर वली। शाहों से मिला है न सिकंदर से मिला है। अल्लाह का इरफान तेरे घर से मिला है। अल्लाह का इरफान तेरे दर से मिला है। जिसको भी मिला है वो मुक़द्दर से मिला है। मुझको तो मुक़द्दर भी आका तेरे घर से मिला है। बेबरकतिन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा।
اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين. نہایت ہی واجب الاحترام اسانجا مہمان سائیں مولانا فدا حسین جروار سکندری ऐं रोज़े धणी रदी अल्लाह ताला अन्हो जे दरबार ते ईंदड़ रसूलुल्लाह जा पतंग परवानऊ हुर जमात जा फर्दऊ, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। मां पंहिंजी तकरीर जो आगाज़ हिकिड़ी सियासी ॻाल्हि सां कंदुसि जो दरअसल मां दरगाह शरीफ़ जो आहियां। पोइ सियासी सरगर्मियूं जेके हिते थींदियूं आहिनि उहे मूंखे मालूम आहे। हिकु दफ़े दरगाह शरीफ़ ते ई सियासी लिहाज़ सां शहर वारनि खे घुरायो वियो साईं मुल साहब। तमामु घणे तादाद में उन गॾजाणीअ में औरतूं बि शामिल थियूं, फ़क़ीर मर्द बि शामिल थिया, वॉन्टर शहर वारा बि आया। साईं अल्लाह साईं संदसि खे ख़िज़री हयाती ॾे। हिन वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालि वसल्लम जे पाक दरबार में रोज़े वारे जी जमात जे लाइ दुआ गो आहे साईं यूनुस बाबा। साईं जन आया, जीअं अचण सां फरमायाऊं त अड़े यार हे छा थी वियो? त समूरनि चयो साईं छा थी वियो? तव्हां आया आहियो, अचण सां चओ था त हे छा थी वियो? साईं फरमायो त तव्हां खां मायूं गोए खणी वयूं। साईं फरमायो तव्हां खां मायूं गोए खणी वयूं। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला असांजे अमड़नि खे हयाती बि ॾींदो, बरकतूं ॾींदो। अॼु वाक़ई असां जूं अमड़ियूं गोए खणी वयूं। हाणे ॿ मौलवी जो तव्हां ॿुधा त पासनि सूर कयो। अञा मौलवी साहिबु 2 प्रोग्राम करे उनखां पोइ दरगाह शरीफ़ ते आयो आहे। मौलवी साहिब खे पाबंद कयो वियो तव्हांखे ज़रूरु अचिणो आहे दरगाह शरीफ़ ते। हाणे 2 मौलवियुनि में जे पासा सूर कया त महिमान मौलवी साहिबु तव्हां कीअं ॿुधंदव? पोइ हाणे जेकॾहिं हाफ़िज़ मोहम्मद बख़्श खोसो केतिरी बि लठ खणंदो, पर जेके फ़क़ीर सुता पिया आहिनि से कोन उथंदा। हाणे सलात पढ़ायो, जेके भला जे सुता पिया आहिनि त सुता पिया हुजनि, जेके जागो था अहिड़ी सलात पढ़ायो जो सुतलनि जो बि वारो खणी वञो। सलात शरीफ़ पढ़ायो। सल्लल्लाहु अॼु सलात जी रात आहे। अॼु सलात शरीफ़ जे पढ़ण जी और रात आहे जो अॼोकी रात में मलाइक बि, हूरूं बि, फ़रिश्ता बि, ग़िलमान बि, हिन ज़मीन ते रहण वारा बि, आसमाननि ते हलण ऐं फिरण वारा बि समूरा जंहिं वक़्तु अम्मा बीबी आमिना रदी अल्लाह ताला अन्हा जे पाक बतन मुबारक मां तुंहिंजो ऐं मुंहिंजो ऐं अल्लाह जो हबीब अची रहियो हो त सभु उन महिल पढ़नि पिया अस्सलातु वस्सलाम
अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या खातमिन नबिय्यीन, अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन। रोज़ सलात पढ़ंदो आ, मुबारक हुजे तोखे, इहा बाबरकत अमल आहे तो में। वरी असांजे लॼपाल त कम ई सोला करे छॾिया त सलात पढ़ो, कम ई सोला थी विया, ज़िक्र जो ताक़ीद थींदो हो, ज़िक्र थिए थो पियो। अज़ीज़ दोस्तो, दुनिया जा खोड़ सारा मामला आहिनि जेके असांजे वजूद में आहिनि, पोइ असांजी दुआ क़बूल थिए थी या नथी थिए, पर महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त अल्लाह जो हमद कयो, उन हमद खां पोइ मूं ते सलात पढ़ो, पोइ वरी दुआ घुरो, आख़िर में वरी सलात पढ़ो। दुआ तव्हां इन तरीक़े सां घुरो, अल्लाह क़बूल करे छॾींदो। अज़ीज़ दोस्तो, अॼु तव्हां ऐं असांजी हाज़िरी उन लॼपाल जे दर ते थी आहे जो जंहिंजे दर ते जेको हली ईंदो हो नवाज़जी वेंदो हो। पर मिलंदो छा आहे मिलंदो? असां त हलकड़ा सवाल कंदा आहियूं। उन कुराड़ीअ जीअं जंहिं कुराड़ीअ मुझे महबूब मुर्शिद करीम जी दरबार में अची करे अर्ज़ु कयो, या हज़रता मूंखे हिकिड़ो बच्चो आ, उन बच्चे खे औलाद नथी थिए, दिल जी उम्मीद आ, पोटो ॼमे, अल्लाह खां दुआ घुरो त अल्लाह तबारक व तआला मूंखे वधाए, मुंहिंजे बच्चे खे पुटड़ो ॾे। पीसे रोज़े वारनि फरमायो, इंशा अल्लाह तोखे बचड़ो ॼमंदो। कुझु टाइम गुज़री वियो, वरी आई, या हज़रता अञा बि को अहिड़ो सुर को नथो थिए, दुआ फरमायो त अल्लाह तबारक व तआला पोटो ॾे। पीसे रोज़े वारनि फरमायो, अल्लाह ताला राज़ी थींदो, अल्लाह ताला फज़ल फरमाईंदो, अल्लाह तबारक व तआला तव्हांखे नरीना औलाद सां नवाज़ींदो। वरी आई आहे, अची अर्ज़ु कई, या हज़रता घणो टाइम थी वियो आहे, ॿ दफ़ा अॻ में बि हाज़िरी भरी आहे, अॼु टियों दफ़ो आई आहियां, सोणा अल्लाह जी बारगाह में हथ खण त अॼु मूंखे पोटो मिले। पीर साईं रोज़े वारनि उन ॿुढड़ीअ ॾे निहारियो ऐं निहारे करे फरमायूंसि त ए कुराड़ी तूं पोटे जो सवाल कयो, अल्लाह तोखे पोटो ॾींदो, पर मां मोहम्मद राशिद हिते पोटनि वारे सवाल जे लाइ न आयो आहियां। छाजे लाइ? पोटो तो घुरियो आहे, मां बि अल्लाह पाक खे अर्ज़ु कयो आहे तोखे पोटो मिलंदो, पर मां मोहम्मद राशिद हिते इन्हनि सवालनि जे लाइ न आयो आहियां। ए कुराड़ी पहिरें ई दफ़े में अची मूंखे अर्ज़ु करे हा त या हज़रत अल्लाह सां मिलाए त बिना कंहिं देर जे अल्लाह सां मिलाए छॾियां। छो त ॿिया बुज़ुर्ग जंहिं बि तव्हां दरगाह ते वेंदव सभु अखियुनि जो नूर, पर उहे हर हिकु लतीफ़ो पास कराईंदा आहिनि। उहे लतीफ़ा पास कराइण खां पोइ फैज़ जी पालोट थींदी आहे। उन फैज़ जे पालोट खां पोइ उहो बानो जेको हूंदो आहे फनाफ़िल शेख थींदो आहे, पोइ फनाफ़िल रसूल थींदो आहे, पोइ फनाफ़िल्लाह थींदो आहे। लेकिन मुंहिंजो ऐं तव्हांजो रहबर ऐं मुर्शिद मुरबी उहा ज़ात आहिनि जेके पहिरें घड़ीअ सां बाने खे फनाफ़िल्लाह करे छॾींदा। उन दर ते तव्हां असांजी हाज़िरी थी आहे, उन दर ते तव्हां असांजी हाज़िरी थी आहे। वरी हाज़िरी बि रसूलुल्लाह जे आमद जे घड़ीअ जे टाइम थी आहे। अज़ीज़ दोस्तो, अल्लाह तबारक व तआला
ही घड़ियूं वरी हिते अची करे अदब बजाण। हे अदो दोस्त साम्हूं मुंहिंजे वेठो आहे, हर हर सिर्फ़ु सेल्फी थो कढे। साईं गुलाम शबीर अधु कलाक त सिर्फ़ु हिन फेसबुक ऐं सेल्फीअ ते ॻाल्हायो, अदब बजाणी था कयो। कॾहिं कॾहिं त ॾिसबो आहे जॾहिं रोज़े करीम ते वेहंदा आहियूं ऐं वेही करे सलाह शरीफ़ जो विर्द पढ़ंदा आहियूं, घणा नौजवान ईंदा आहिनि रोज़े शरीफ़ ॾे पुठी थींदी आहे सेल्फी कढंदा। अदब कोन्हे को। के माण्हू अहिड़ा आहिनि काबतुल्लाह खे चुमी था ॾियनि सेल्फी कढंदा। अदब कहिड़ो आहे? अॻे त काबतुल्लाह ॾे निहारियो वेंदो हो, लिंग कांटारजी वेंदा हुआ, माण्हू बेहोश थी पवंदा हुआ, माण्हू किरी पवंदा हुआ। उहो अदब हूंदो हो। अॼु अदब न आहे जो सेल्फियूं थियूं कढियूं वञनि। तुंहिंजे सेल्फी जी निस्बत थींदी जो उहा सेल्फी फोटू कढाए तूं रखी छॾींदे घर में त मां रोज़े शरीफ़ ते वियुमि, इन सेल्फीअ खे छॾे ॾे बाअदब नमूने सां हिते बि त अल्लाह ताला तुंहिंजा ॿई जहान कामयाब करे छॾी। हिकिड़ो शख़्स आहे वुज़ू थो करे। छा थो करे साईं? वुज़ू थो करे। कहिड़ी जॻह ते? हिकिड़ो जाबलू चश्मो आहे, उन चश्मे तां पाणी लहे थो। हीउ गुनहगार बंदो आहे, उते वुज़ू करे रहियो आहे। पोइ हिते जो निहारे त वक़्त जो इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह ताला अलैह वुज़ू सारे रहियो आहे। दिल में ख़्याल कयईं त वक़्त जो इमाम हेठि वुज़ू करे, मां नाचीज़ बंदा मथियां ई वरी जॻह ते वुज़ू कयां, ही अदब जे ख़िलाफ़ आहे। अध में वुज़ू छॾियईं, वुज़ू छॾे करे इमाम अहमद बिन हंबल जी उन जॻह खां हेठां ई वारी जॻह ते आयो। हेठां ई वारी जॻह ते अची करे वुज़ू कयईं। वुज़ू करण खां पोइ ज़िंदगी बसर थी। ज़िंदगी बसर खां पोइ साहु निकिरी वियो। साहु निकिरी वञण खां पोइ क़बर में दाख़िल थियो। जॾहिं क़बर में दाख़िल थियो त हिकु आलुल्लाह आया, उनखे ख्वाब में थो ॾिसे। छा ॾिसे त जन्नत में टिले थो पियो, बागनि में घुमे थो पियो। ए शख़्स ॿुधाए त सही, अल्लाह जी तो ते कहिड़ी इनायत थी। यार तुंहिंजो ज़ाहिरी तौर त अहिड़ो को अमल कोन ॾिठो जो एॾनि मज़नि में आहे। उन अर्ज़ु कयो त साईं तूं अल्लाह जो प्यारो बानो आहे, मुंहिंजो हाल तुंहिंजे आॾो खुलियो आहे। तोखे मां ॿुधायां थो वाक़ई मुंहिंजो को अहिड़ो अमल त कोन्हे जो एतिरी इनायत थिए। बसि अमल इहो आहे जो अहमद बिन हंबल जो अदब कयो। अदब बजाणींदो कर, इन मां खटंदे। हा साईं, अदब मां खटंदे। बिही रोज़े वारे जे साम्हूं बि सलात झूंगारींदो कर त ज़ियारत में बि सलात झूंगारींदो। हिकिड़ो शख़्स आहे गुनहगार, ऐबदार, गुनाहनि में भरियल। तूं बि आहीं, मां बि आहियां। बसि अदब कयूं त ॿेड़ो तरी वेंदो। पर हर हिक जो अदब कजे, वॾे जो अदब कजे, उस्ताद जो अदब कजे, अम्मा जो अदब कजे, अबे जो अदब कजे, बुज़ुर्गनि जो अदब कजे। पर मुर्शिद जो अदब त तव्हां असांजे मथां फ़र्ज़ु आहे। तव्हां असांजे मथां फ़र्ज़ु आहे। 3 पहरीअ जूं 4 रकातूं सुन्नत कोन पढ़ंदासीं त गुनाह कोन थींदो। हाणे गुनाह कोन थींदो, पर जेकॾहिं 3 पहरी जो फ़र्ज़ु ई कोन पढ़ंदासीं त गुनाह थींदो। थींदो न की न थींदो? मुर्शिद जो अदब न कंदासीं त फैज़ मिलंदो ई कोन। खोखले जो खोखलो अहिड़ो भांडारो जंहिंमें रुपयो ई न पियो आहे, जेॾी महिल भंज त ख़ाली ई ख़ाली। पर जेकॾहिं अदब कंदे त फैज़ जी पालोट थींदी। हिकिड़ो शख़्स आहे गुनहगार आहे, ऐबदार आहे, ज़ानी शराबी आहे। हिकिड़ी महफ़िल में वञणु थियो आहे। छा ॾिसे त महफ़िल में इमाम मुहम्मद, केरु साईं? इमाम मुहम्मद। हिकिड़े दफ़े मुनाज़रो थियो ईसाइनि सां। कंहिंसां मुनाज़रो थियो? ईसाइनि सां। 120 आलिम आया। ईसाइनि जा 120 आलिम आया मुनाज़रे जे लाइ। हेॾो इमाम मुहम्मद आहे। इमाम मुहम्मद पंहिंजे आस्थाने तां निकितो आहे।
ईसाइन जा आलिम भी बीठा हन। इमाम मोहम्मद तशरीफ़ वठी अचे थो। इमाम मोहम्मद जो मामूल हूंदो हो त चेहरे जे मथां चादर ओढ़े करे पोइ ईंदो हो। अज़ीज़ दोस्तो, हिकिड़ो ईसाई आलिम आहे, उहो हेठि कंधु थो करे, इमाम मोहम्मद जो दीदार नसीब नथो थियसि, एतिरे ताईं जो पंहिंजो पाण खे ज़मीन सां मिलाए थो। तॾहिं इमाम मोहम्मद जो दीदार नसीब थियो अथसि। जॾहिं दीदार नसीब थियुसि त चयईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॿियनि आलिमनि चयोसि हे छा कयई? अञा मुनाज़िरो ई कोन थियो आहे, खटण हाराइण जो मरहलो ई कोन आयो आहे, अॻ में ई कलमो पढ़ी छॾियई। अज़ीज़ दोस्तो, उन आलिम जवाबु ॾिनो। कहिड़ो जवाबु ॾिनो? जवाबु ॾिनई, जे नंढो मुहम्मद एॾो सुहिणो आहे त वॾो मुहम्मद केॾो सुहिणो आहे। हे मुजतहिद इमाम जेको मुहम्मद आहे, इहो एॾो सुहिणो आहे, इन में एॾो नूर आहे त उहो आमिना जो लाल केॾो सुहिणो हूंदो, जंहिं सुहिणे जे लाइ अल्लाह ताला काइनात बनाई। सलाह शरीफ़ खे भेरो ॾियारियो त मां आयत करीमा जो तर्जुमो तव्हांजे आरो अर्ज़ु कयां। सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला कुरान करीम में इरशाद फरमायो, या अय्युहन नास। ज़ोरी सुभान अल्लाह चवराइण जो क़ाइल मां कोन आहियां, छो त सुभान अल्लाह तव्हां चवंदो अजुर तव्हांखे मिलंदो। जेकॾहिं मूं बि लफ़्ज़ उचारिया सुभान अल्लाह त अजुर मूंखे बि मिलंदो। हा नी, जेकॾहिं सुभान अल्लाह चवंदो त अजुर तव्हांखे मिलंदो। सो इन जे करे अर्ज़ु थो कयांव, जे क़ुरान मिठो लॻेव त सुभान अल्लाह चओ, जेकॾहिं न त मां वाइज़ करे वेंदुसि हलियो। अल्लाह फरमायो, ए इंसानो या अय्युहल्लज़ीन आमनू जो ख़िताब न आयो, मोमिननि जे वास्ते ख़िताब न आयो, मुसलमाननि जे वास्ते ख़िताब न आयो, पूरी इंसानियत जे वास्ते अल्लाह ताला ऐलान थो फरमाए, या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम। फ़क़ीर हुजे थकिजी पिया हो त बि वाइज़ हलंदो, तंहिंखां भलो अथव त सुभान अल्लाह चओ, छो त जन्नत में दर्जा वधंदव। अज़ीज़ दोस्तो, अल्लाह फरमायो, ए इंसानो तहक़ीक़ तव्हांजे तरफ़ आयो। छा? तव्हांजे तरफ़ आयो। ईंदो केरा? ईंदो केरा? गाज़ी फ़क़ीर उमरकोट खां आयो। हा साईं, आहे त आयो न। जेको असांजो मिट माइट अज़ीज़ वफ़ात करे वियो पोएं महीने में, उन जे लाइ मां चवंदुसि त उहो आयो, वफ़ात करे वियो। जेको आयो ई न आहे हिन काइनात में, उन जे लाइ मां चवंदुसि त उहो आयो। उहो आयो ई न आहे हिन काइनात में, चवंदुसि उन जे लाइ जेको ईंदो, ईंदो उहो जेको हूंदो। अल्लाह ताला फरमायो, मुंहिंजो महबूब मुंहिंजे कुर्ब में हो, हाणे तव्हां ॾे आयो। बुरहान, सरापा मोजज़ो। छा? सरापा मोजज़ो। कंहिं नबीअ खे हिकु मोजज़ो मिलियो, कंहिंखे ॿ मिलिया, कंहिंखे टे मिलिया, कंहिंखे 4 मिलिया, कंहिंखे 5 मिलिया, कंहिंखे 9 मिलिया।
को नबी छा करे झिरकिड़ियूं मिट्टीअ मां पनाए करे उन में सूर जो फूके त उहा उॾरण शुरू थी वञे। कोढ़ जो मरीज़ हुजे उन ते हथ जो फेराइजे उहो ठीकु थी वञे। लठ खे पत्थर जे मथां जो हणिजे 12 चश्मा निकिरी अचनि। लोह केॾो सख़्तु आहे हथ में वठी ज़ोर ॾिजे मेण थी वञे। अज़ीज़ दोस्तो कंहिंखे कहिड़ो मौजज़ो कंहिंखे कहिड़ो मौजज़ो अल्लाह तबारक व तआला इनायत फरमायो। उन मौजज़े जे ज़ोर ते उन्हनि हिन ज़मीन ते अची करे ऐलान फरमायो मां नबी आहियां मूं वटि ही मौजज़ो आहे। उहो मौजज़ो ॾेखारे करे उम्मत खे ईमान जे लाइ क़ाइल कयो। अल्लाह ताला फरमायो ही 9 मौजज़नि वारो नाहे, ही 2 मौजज़नि वारो नाहे, ही 5 मौजज़नि वारो नाहे। सिर मुबारक खां वठी क़दमनि मुबारकनि ताईं मां पंहिंजे महबूब खे सरापा मौजज़ो बनायो आहे। विलादत बे मौजज़ो, हथ मुबारक मौजज़ो, ज़ुल्फ़ मुबारक मौजज़ो, समाअत मौजज़ो, बसारत मौजज़ो, क़दम मुबारक मौजज़ो। हले त आसमाननि खां मथे, हले त आसमाननि खां मथे ऐं ॾसे त दुनिया व मा फ़ीहा जूं ख़बरूं, ॾसे त दुनिया व मा फ़ीहा जूं ख़बरूं। अज़ीज़ दो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस शरीफ़ तव्हां खे ॿुधायां। मुस्लिम शरीफ़ में, अबू दाऊद में, शरह तिरमिज़ीअ में अल्लाह तबारक व तआला जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान जो बयान आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़ुहर जी नमाज़ पढ़ाई, ख़ुतबे जे लाइ उथी बीठा, मिंबर ते तक़रीर फरमायूं, हुज़ूर जन ख़बरूं ॾियणु शुरू कयूं दुनिया जूं, आख़िरत जूं, जन्नत जूं, दोज़ख जूं। एतिरे ताईं जो हुज़ूर ऐलान फरमायो सल्लूनी, छा फरमायूं? सल्लूनी। तव्हां थी सघे थो कुझु दोस्तनि इहो ॿुधो हुजे त कूफे जे जामिया मस्जिद जे मिंबर ते हज़रत अली बि ईअं फरमायो हो सल्लूनी। पुछो मूंखां, मां तव्हांखे ॿुधायां, पुछो मूंखां, मां तव्हांखे ॿुधायां। अज़ीज़ दोस्तो उन रवायत जा आख़िरी लफ़्ज़ सिर्फ़ु तोखे मां ॿुधायां थो जो हज़रत अली खां जॾहिं इन ऐलान जे बारे में आख़िर में पुछो वियो त साईं तो एतिरो ऐलान कयो, एॾो वॾो ऐलान कयई त सल्लूनी जेको पुछंदव सो ॿुधाईंदुमि। एॾो वॾो ऐलान। हज़रत अली फरमायो त हा पोइ छा आहे, छो न कयां? चई साईं एतिरो मक़ाम अल्लाह तबारक व तआला किथां तोखे अता कयो आहे? हज़रत अली फरमायो त रसूलुल्लाह जे ग़ुलामीअ मां, रसूलुल्लाह जे ग़ुलामीअ मां इहो मक़ाम मिलियो आहे। उन हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो सल्लूनी। हिकिड़ो उथी बीठो आहे, या रसूलल्लाह ॿुधायो, नारी हां नूरी हां, जहन्नम में वेंदुमि जन्नत में वेंदुमि? मुंहिंजे महबूब फरमायो नारी हां जहन्नम में वेंदे, ईमान तुंहिंजो मज़बूत न आहे, ईमान पको आंदो न अथई, बेईमान थी मरंदे, इन जे करे जहन्नमी आहे। न त ईमान सां महबूब जो दीदार करे त जहन्नम में कीअं थो वञी सघे? हाणे कीअं थो वञी सघे? हज़रत अब्दुल्ला उथी बीठो, या रसूल अल्लाह मुंहिंजो बाबो केरु आहे? मुंहिंजा महबूब मुंहिंजो बाबो केरु आहे? मुंहिंजे महबूब फरमायो हुज़ाफ़ा, तुंहिंजो बाबो हुज़ैफ़ा आहे। अज़ीज़ दोस्तो मूसा अलैहिस्सलाम उहो अल्लाह जो नबी आहे जेको अल्लाह सां कलाम कंदो हो। कंहिंसां? अल्लाह सां कलाम कंदो हो। लेकिन उम्मत जा माण्हू अची अर्ज़ु कंदा हुआ ते अल्लाह जा प्यारा बाना, बुरग़ुज़ीदा बाना, अल्लाह सां कलाम करण वारा, असांजो हे मामलो आहे ॿुधा त सही, असांजो हे मसइलो आहे ॿुधा त सही। पोइ मूसा अलैहिस्सलाम छा फरमाईंदो हो तव्हांखे ॿुधायां?
मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे फरमाईंदो हो त राति मां वेंदुसि तूर सीना ते अल्लाह सां कलाम कंदुसि, पोइ जेको अल्लाह फरमायो उहो ॿुधाईंदुसि। ही कलाम करण वारे नबी जो मक़ाम आहे, उहो मोहलत थो घुरे राति जो अल्लाह खे अर्ज़ु कयां। ही उन जे सरदार जो मक़ाम आहे जेको चए थो सल्लूनी सल्लूनी सल्लूनी, पुछो त मां ॿुधायां। अज़ीज़ दोस्तो, एतिरे ताईं जो अल्लाह तबारक व तआला जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा मां हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु उथी बीठो आहे, पंहिंजो पाण खे गोॾनि ते बीहारियो अथई, गोॾनि ते बीहारे अर्ज़ु करे थो, या रसूल अल्लाह, अल्लाह असांजो पालणहार आहे, असां राज़ी आहियूं। ए महबूब, तूं असांजो रसूल आहे, असां राज़ी आहियूं। ए महबूब, इस्लाम असांजो तरीक़ो आहे, असां राज़ी आहियूं। हुज़ूर जन उन वक़्तु कुझु माठ थिया, माठ थी करे फरमायो, ए उमर, ही सभु ख़बरूं इन जे करे चवां थो, इन जे करे ॿुधायां थो जो अल्लाह तबारक व तआला मूंखे निमाज़ खां पोइ सभु कुझु ॾेखारे छॾियो। हुज़ूर सरापा मौजज़ो, केतिरो मौजज़ो आहे, केतिरी इनायत आहे, केतिरी महिरबानी आहे जो बीठा निमाज़ में हुजनि, हाणे बीठा निमाज़ में हुजनि, मथे जो निहारनि त जन्नत, मथे जो निहारनि त जन्नत पई नज़र अचे। वरी निमाज़ में ई हथ मुबारक मथे कयूं, वरी हथ मुबारक हेठि कयूं, निमाज़ पूरी थी। सहाबा अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, छा इहो तरीक़ो असांजे मथां हाणे वाजिबु थी वियो छा? असां ॿीहर निमाज़ में हीअं हथु मथे कयूं वरी बंदि कयूं? हुज़ूर फरमायो त न, ईअं कोन्हे को। या रसूल अल्लाह, तव्हां निमाज़ में इहो अमल अपनायो। हुज़ूर फरमायो, मथे निहारियुमि त जन्नत नज़र अची वई। मुंहिंजे महबूब जी बिसारत त ॾिस, हा, जन्नत नज़र अची वई। पोइ उन जन्नत में वरी अंगूरनि जो छिगुलो ॾिठो, वरी उन में मूं हथ बि विधो, वरी उन खे छॾियो। इन जे करे छॾियो जो जन्नत में तव्हां खाईंदव, जे उतां खणा हा त क़यामत ताईं खुटनि न हा। चओ सुभान अल्लाह न। ही मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो ॾिसणु अथई, ही मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो मौजज़ो अथई। मोता जंग, जंगे मोता, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी सगोरा, चओ सुभान अल्लाह। थोड़ो हेॾे ख़्यालु कयो, रसूलुल्लाह जा सहाबी सगोरा उन जंग में विया। हाणे मस्जिद नबवी में अल्लाह जो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम बि मौजूदु आहे, त ॿिया सहाबी मौजूदु आहिनि। हा साईं, कंहिं ॾुखे मामले मरहले में जेकॾहिं असांजो को दोस्त मिटु माइटु अज़ीज़ वेंदो आहे, उनजी ॻणती थींदी आहे। पोइ अॼुकल्ह त आहे अदा फोन, ॾे हवालो किथे पहुते, रेल खां लथे की न लथे, चांहि पीती अथई की न कोन पीती अथई। हाणे अॼु त इहा सहूलियत आहे। अज़ीज़ दोस्त, इन सहूलियत ते अचरज में आहियूं त छा न अॼु कमाल करे छॾियो आहे अंग्रेज़, जो एॾी सहूलियत ॾेई छॾियईं, न तार आहे न छा आहे न शू आहे। अज़ीज़ दोस्त, इन कमाल ॾे नज़र छो नथो करीं? त हुज़ूर फरमायो, दिलि न लायो, मां मौता जूं ख़बरूं ॿुधायांव थो। सहाबा खे हुज़ूर फरमायो, दिलि न लाहियो, मां तव्हांखे ॿुधायां थो। हाणे मुंहिंजो ग़ुलाम ज़ैद लड़ी रहियो आहे, झंडो उन जे हथ में आहे, लड़ंदे लड़ंदे शहीद थियो आहे, शहादत जो जाम पीतो अथई। मां मुहम्मद इतां मदीने मां ॾिसां थो त ज़ैद जो रूह अल्लाह जा मलाइक मथे खयूं था वञनि। या रसूल अल्लाह, हज़रत ज़ैद शहीद थी वियो, हाणे छा ख़बर आहे? मुंहिंजा महबूब ॿुधायो, सालार हो झंडो उन जे हथ में हो, उहो शहीद थी वियो। हुज़ूर फरमायो, हाणे जाफ़र बिन अबी तालिब लड़ी रहियो आहे।
झंडो उन जे हथ में आहे, झंडो उन जे हथ में आहे। अज़ीज़ दोस्तो, हुज़ूर अॻिते छा फरमायो चओ सुभान अल्लाह। जाफ़र लड़ी रहियो आहे, झंडो उनखे आहे, शहादत जो जाम पीतई। या रसूल अल्लाह, हज़रत जाफ़र शहीद थी वियो। हुज़ूर फरमायो हा शहीद थी वियो। या रसूल अल्लाह, तव्हां ॾिसी रहिया आहियो हज़रत जाफ़र शहीद थी वियो आहे। हा मां ॾिसी रहियो आहियां हज़रत जाफ़र शहीद थी वियो। इहो त ॾिसी रहियो आहे, पर इहो बि ॾिसी रहियो आहे त जाफ़र जे रूह खे अल्लाह जा पाक मलाइक मथे खयूं था वञनि। इते ॻाल्हि पूरी नथी थिए। अल्लाह जो हबीब फरमाए थो मथे त खयूं था वञनि, जन्नत में छॾियो अथऊं। या रसूल अल्लाह, जाफ़र जन्नत में पहुची वियो? हा पहुची वियो। हुज़ूर फरमायो त हा जन्नत में त पहुची वियो, लेकिन मां मुहम्मद इते तव्हां सां गॾु वेठो आहियां, तव्हां सां गॾु आहियां। इहो बि ॾिसां थो त जाफ़र खे अल्लाह तबारक व तआला जन्नत में पर ॾिना आहिनि जंहिंसां हू उॾरंदो थो वते। चओ सल्लल्लाहु अलैका। सल्लल्लाहु अलैका या अज़ीज़ दोस्तो, हुज़ूर पाक ॾिसी रहियो आहे। इहो तव्हां असांजो अक़ीदो आहे न? हा साईं, अक़ीदो आहे। हुज़ूर मदद कंदो आहे, अक़ीदो आहे, अक़ीदो आहे न? थी सघे थो के रवायतूं माण्हू जे ज़हन में हूंदियूं आहिनि के न हूंदियूं आहिनि। हुज़ूर मदद करे थो, मौलवी साहब खां ॿुधी छॾियो, उन असांजो अक़ीदो सिधो हिकिड़ो बीहारे छॾियो। पर के ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके मुशाहिदे जे तौर ते बि हूंदियूं आहिनि। जाने करे ॾेखारिजे, ईअं थींदो आहे न, करे ॾेखारिजे। अहिड़ी का ॻाल्हि हुजे जेका थी हुजे, उहा बयानु कजे, पोइ उन में वरी दिलि खे पक पइजी वेंदी आहे। उन में दिलि खे पक पइजी वेंदी आहे त वाक़ई मुस्तफ़ा ॾिसे बि थो, ॿुधे बि थो, मदद बि फरमाए थो। अज़ीज़ दोस्तो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बच्चो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी इनायत उन जे मथां जो जेकॾहिं सफ़र जी सऊबत हुजे, अल्हम्दुलिल्लाह साईं जन बि उन तरह जा आहिनि जंहिं तरह सां इहा रवायत निस्बत रखे थी जो पीसे रोज़े वारा कोटड़ी कबीर जे तरफ़ पढ़ंदा हुआ। पोइ सफ़र जी सऊबत बि हुई, तकलीफ़ बि हुई, थक बि हो, सबक़ु सही पको न थियो। राति जो देरि थी वई, कंहिं दोस्त खे उथारिजे जो भेरो ॾियारे, कंहिंखे तकलीफ़ बि न पए ॾियणु चाहियूं। पोइ छा कयो मुंहिंजे महबूब, तव्हांजे महबूब, राति जो उथी करे सलाह शरीफ़ खे कयूं। छा थियो? सलाद शरीफ़ पढ़ियूं, सलाद शरीफ़ पढ़ियूं। एतिरे ताईं मुंहिंजे तुंहिंजे महबूब सलाद शरीफ़ पढ़ी जो रसूलुल्लाह अची भाकुर पातो, भाकुर पाए करे मुहम्मद राशिद रोज़े धणी रदी अल्लाह ताला अन्हु जे सीने में सभु इल्म ॾेई छॾियऊं। ही कंहिं ते इनायत थी? कंहिं ते इनायत थी? सफ़ा थकी पिया हो जा, पखा हलायूं, हे त हलाए आफ़त जो हलाए न हलाए। कंहिं ते थी? पीसे रोज़े वारनि ते, तव्हां असांजे महबूब ते। चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो मूं शेर चयो, पोइ उन शेर में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जे शान सां गॾु पंहिंजे महबूब जो शान बयान थो। हाँ साईं, चओ सुभान अल्लाह त ॿुधायां। मुंहिंजा मिठा मदनी, मुंहिंजा मिठा मदनी, तूं रब जो आली जनाब है थे, अरशन ते मेहमान साईं थे, अरशन ते मेहमान। इल्म अता कयो तोखे रब ताला, इल्म जो शहर तूं आहीं। महबूब इल्म जो शहर आहे न? हाँ साईं, इहो अक़ीदो आहे न। इल्म अता कयो तोखे रब ताला, इल्म जो शहर तूं आहीं। अली दरवाज़ो उन्हीअ इल्म जो, वंड वलियनि में वंडियाई। रोज़े वारे ते रहम, रोज़े वारे ते रहम, थियो ख़ासि करम। पाराए ताज कहीं से ताजदार है थे, अरशन ते मेहमान साईं थे, अरशन ते मेहमान। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिसनि बि था, ॿुधनि बि था, महिरबानी थिए थी, मदद बि थिए थी। अज़ीज़ दोस्त, जेकॾहिं इहो अक़ीदो इन अमल जे लाइ आहे, जेकॾहिं सुहिणो अमल कयूं था, मुस्तफ़ा ॾिसी रहियो आहे त जेकॾहिं कोझो अमल कयूं था, ख़यानत कयूं था, चोरी कयूं था, लुट फुर मार कयूं था, अमानत में ख़यानत थिए थी, निमाज़ खां बेध्यानी थिए थी, रोज़े जे वास्ते एहतिमाम नाहे, ज़िक्र खां कन लाटार थी वई। जेकॾहिं ज़ना शराब जा गंदा अमल असां में पइजी विया, सुहिणनि अमलनि खां परे हटी वियासीं, को बि अहिड़ो सुहिणो अमल नाहे। सुबुह मंझंदि शाम बदबख़्ती में गुज़रे थी त बि मुस्तफ़ा ॾिसे थो, त बि मुस्तफ़ा ॾिसे थो। जेकॾहिं सिर्फ़ु इहा शइ पंहिंजे दिलि में वेहारियूं त जे चङो अमल थो थिए बे महबूब राज़ी थो थिए, जेकॾहिं बुरो अमल थो थिए त असांजो महबूब असां खां नाराज़ थो थिए। ख़ुदा जी ज़ात जो कसम, असांजा किरदार सुहिणा थी वेंदा। जॾहिं इहो ख़ौफ़ असांजे दिलि में अची वियो त असां सही थी वेंदासीं, असांजा किरदार सुहिणा थी वेंदा, अहिड़ा सुहिणा थी वेंदा जो मुर्शिदनि जो बि फैज़ मिली वेंदो त रसूलुल्लाह जो बि बाकुर नसीब थी वेंदो। अज़ीज़ दोस्तो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला सरापा मौजज़ो बनायो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो ॾिसणु मौजज़ो, रसूलुल्लाह जो ॿुधणु मौजज़ो, रसूलुल्लाह जो घुमणु मौजज़ो, रसूलुल्लाह जा वार मुबारक मौजज़ो। हर तरह सां, हर कैफ़ियत में, हर मक़ाम ऐं हर घड़ी में अल्लाह तबारक व तआला सरापा मौजज़ो बनायो। ॿिया नबी बि मौजज़ा खणी आया, पर मुंहिंजो महबूब मौजज़ो बणिजी आयो। जो भेटाई साहब फरमायो, दातार त तूं ॿिया मिड़े ई मंगणा, ॿिया त घुरनि था साईं, ॿिया त घुरनि था। अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं नबियनि खे फरमाईंदो त मुंहिंजो पैगाम पहुचायव, उम्मत खे मुंहिंजो पैगाम पहुचायव। जेको बि जंहिं उम्मत ॾे वियो सभु अर्ज़ु कंदा, रब करीम असां पहुचायोसीं। नूह अलैहिस्सलाम जा उम्मती हज़रत नूह अलैहिस्सलाम जे लाइ चवंदा त हिन न ॿुधायो। हाणे अहिड़ा बि न साईं, असांखे पैगाम न पहुतो आहे सही। अल्लाह फरमाईंदो, ए नूह, को शाहिद त आणे जो तो पैगाम पहुचायो आहे, को शाहिद तो वटि आहे जो पैगाम पहुचायो अथई।
अज़ीज़ दोस्तो हज़रत नूह मुंझो मस थींदो त रसूलुल्लाह फरमाईंदो मां शाहिद आहियां हज़रत नूह पैगाम पहुचायो। दातार त तूं ॿिया मिड़े ई मंगणा मींह वसन मुंदाए ता सदा वसी तूं जे घर अची मूं त मेरे आई मेहमान लहा। अज़ीज़ दोस्तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद तव्हां असांजे वास्ते अल्लाह तबारक व तआला जो एतिरो इनाम थियो जो रहज़न रहबर बणिजी विया। उहे इंसान जंहिंमें का शनास कोन हुई, उहे इंसान जेके पंहिंजे बच्चनि खे ज़िंदा दफ़न कंदा हुआ, उहे पंहिंजे बच्चनि सां प्यार करणु शुरू थी विया। उहे जेके वॾे नंढे जो को अदब एहतराम न कंदा हुआ। अज़ीज़ दोस्तो अॼु दुनिया लेवल ते तंज़ीमूं थियूं ठहनि, अॼु दुनिया लेवल ते तंज़ीमूं थियूं ठहनि। पोइ उन्हनि तंज़ीमुनि में छा आहे, औरत खे हक़ु ॾियो, छा आहे ख़ासि तौर ते इहो इशू आहे। असांजूं अमड़ियूं बि हिते वेठियूं आहिनि। औरत खे हक़ु ॾियो, हक़ु कहिड़ो ॾियो, आज़ादी ॾियो। आज़ादी सां छा थो थिए तव्हांखे असांखे ख़बर आहे, इन शइ जी वज़ाहत करणु ज़रूरी न आहे। औरत खे हक़ु ॾियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अॼु खां 1400 साल अॻु में हुज़ूर फरमायो जेको तूं खा उहो पंहिंजी घरवारी खे खाराए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो औरत खां आरी न थी, उनजो अदब बजाण। जेकॾहिं माउ आहे तुंहिंजी, उन्हनि जे पेरनि खे ज़ोर ॾींदे चुमियूं ॾींदे जन्नत जूं हवाऊं लॻंदियूं। ही हक़ ॾियारिया मुंहिंजे महबूब, ही त औरतुनि जो हक़ आहे। मुस्तफ़ा करीम फरमायो जेको खाई ग़ुलाम खे उहो खाराए। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो जेको पाई उन्हनि खे उहो पाराए। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जेको तव्हां असांखे तरीक़ो ॿुधायो, छा उन खां वधीक बि को हक़ आहे छा? छा उन खां वधीक बि को तरीक़ो आहे छा? छा उन खां वधीक बि को रस्तो आहे छा? छा उन खां वधीक बि का इज़त आहे छा? छा उन खां वधीक बि का गैरत आहे छा? छा उन खां वधीक बि को सर चश्मो आहे छा? छा उन खां वधीक बि का हिदायत आहे छा? छा उन खां वधीक बि का रहनुमाई आहे छा? इहो ई रस्तो आहे जेको नूर बनाईंदो। अज़ीज़ दोस्तो उहो रस्तो डिम थी वियो। दिलबर दस्तगीर उनखे रस्ते खे वरितो, वरी उनजो नूर ज़मीन आसमाननि में फिरणु लॻो। उहो रस्तो वरी डिम थी वियो। रोज़े वारे उन रस्ते खे वरितो त वरी उहो रोज़े वारे रस्तो एॾो जीआरियो जो अज़ीज़ दोस्तो तव्हां असांखे मालूम आहे, तव्हां असां उन जमात जा आहियूं जो के अहिड़ा ख़ानदान ऐं कुटुंब बि जो अज़ीज़ दोस्तो उन्हनि में इस्लाम जी पहिरियों ख़ुशबू न हुई, हाणे उहे कुटुंब तहजुद गुज़ार आहिनि। उहे अल्लाह जे ज़िक्र जूं लोलियूं ॾींदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला जे महबूब सां मुहबत कंदा आहिनि ऐं उहे महबूब जे मुहबत जा नारा हणाया त रोज़े वारे हणाया। उनखां पोइ दुश्मननि हमला कया, उनखां पोइ दुश्मननि हमला कया। हिन दरगाह खे तकलीफ़ ॾिनी वई। वरी अहिड़ो रहबर आयो जो समूरनि पागारनि जूं सुन्नतूं अदा करे हिन जमात खे अहिड़ो बणाए छॾियईं जो उलमा जी फैक्ट्री बि हिते, फ़क़ीरनि जी फैक्ट्री बि हिते, तहजुद गुज़ारनि जी जमात बि हिते, ज़िक्र करण वारा बि हिते, अदब करण वारा बि हिते, अमीर बि हिते, ग़रीब बि हिते, भेद पागार जे नारे हणण वारा बि हिते। छो त ही महबूब तव्हां असांजो महबूब पिसे शट धणी। हा साईं, चओ सुभान अल्लाह। जहिड़ो कलंगी धणी आहुरनि जो हिते, जहिड़ो कलंगी धणी आहुरनि जो हिते, अहिड़ो पागारो ॿियो त ॿुधायो किथे अहिड़ो।
पागारो ॿियो त ॿुधायो किथे हा साईं ॿिया बि हज़ारे पीर ॾिठा अथई हाय खंड मिसरी ऐं खीर ॾिठा अथई सोनी कलंगीअ वारो हाय सोनी कलंगीअ वारो छा ॾिठो अथई किथे जहिड़ो पागारो ॿियो त ॿुधायो किथे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। जी साईं फ़क़ीर महबूब शेख नात शरीफ़ पढ़ंदो हिकिड़ी उन खां पोइ असांजो महिमान मौलवी साहब मौलाना मुफ्ती फ़िदा हुसैन जरवार सिकंदरी ॿाहिरां खां आया आहिनि उहे ख़िताब फ़रमाईंदा फ़क़ीर जे नात शरीफ़ खां पोइ। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सच्चो सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सलाह शरी मदीने जे साईं ते प्यारी जमात सगोरी आयो महबूब मके जे मागन ते आयो महबूब मके जे मागन ते आशिक नाज़ करन पिया पंहिंजे भागन ते मोमिन नाज़ करन पिया पंहिंजे भागन ते आयो महबूब मके जे मागन ते आयो महबूब मके जे मागन ते आशिक नाज़ करन पिया पंहिंजे भागन ते मोमिन नाज़ करन पिया पंहिंजे भागन ते नूर जत जिला जर का जग में आयो आमिर आशिक अग में नूर जत जला जर का जग में आयो आमिर आशिक अग में पंध पिया दल के चढ़ी प्या चांगन ते पंध पिया दल के चढ़ी प्या चांगन ते पंध पिया दल के चढ़ी प्या चांगन ते आशिक नाज़ करन पिया पंहिंजे भागन ते फ़कीर नाज़ करन पिया पंहिंजे भागन ते आयो महबूब मके जे मागन ते आयो महबूब मके जे मागन ते आशिक नाज़ करन पिया पंहिंजे भागन ते मोमिन नाज़ करन पिया पंहिंजे भागन ते सुकल ज़मीनूं छावण सावा कुल मड़न खे पुटड़ा जावा सुकल ज़मीनूं छावण
सावा कुल अमड़न खे पुटड़ा जावा आयूं मुर्को मोटी मागन सागन ते आयूं मुर्को मोटी मागन सागन ते आयूं मुर्को मोटी मागन सागन ते आशिक नाज़ करन पिया पंहिंजे भागन ते फ़कीर नाज़ करन पिया पंहिंजे भागन ते थी वियो अणखुटो आहे दाणो माण्हुनि ख़ूब कमायो नाणो अणखुटो आहे दाणो माण्हुनि ख़ूब कमायो नाणो रहम जा बादल हा हा रहम जा बादल बरसा सरस सभागन ते रहम जा बादल बरसा सरस सभागन ते आशिक नाज़ करन पिया पंहिंजे भागन ते आयो आ महबूब मके जे मागन ते आयो आ महबूब मके जे मागन ते आशिक नाज़ करन पिया पंहिंजे भागन ते हूरन मलकन नातियूं ॻायूं सेठर सजण बेख़ुशू मल्हायूं मलकन नातियूं ॻायूं सेठर सजण बेख़ुशू मल्हायूं आया निकिरी आशिक सभु दरवाज़न ते आया आशिक निकिरे सभु दरवाज़न ते आया आशिक निकिरे सभु दरवाज़न ते आशिक नाज़ करन पिया पंहिंजे भागन ते अरब जी धरती आलीशान मदीनो अरब जी धरती आलीशान मदीनो अरब जी धरती आलीशान मदीनो मुंहिंजो मक़सद मुंहिंजो मान मदीनो अरब जी धरती आलीशान मदीनो अरब जी धरती आलीशान मदीनो मुंहिंजो मक़सद मुंहिंजो मान मदीनो सलाह शरीफ मदीने जे साईं ते पैर जमात घुरी मुंहिंजा पगार मामा तुंहिंजी बादशाही वाह मुंहिंजा पगार मामा तुंहिंजी बादशाही मुल्क सॼे में यारो तूं सही कामिल कलंगी वारो तूं वाह मुंहिंजा पगार मामा तुंहिंजी बादशाही वाह मुंहिंजा पगार मामा तुंहिंजी बादशाही मुल्क सॼे में यारो तूं सही कामिल कलंगी वारो तूं वाह मुंहिंजा पगार मामा तुंहिंजी बादशाही वाह मुंहिंजा पगार मामा तुंहिंजी बादशाही ओ राज हितां रंग जी विया राज हितां रंग जी विया माण्हुनि में मंझिजी विया माण्हुनि में मंझिजी विया पारस ही पागारो तूं सही कामिल कलंगी वारो तूं वाह मुंहिंजा पगार मामा तुंहिंजी बादशाही वाह मुंहिंजा पगार मामा तुंहिंजी बादशाही मुल्क सॼे में यारो तूं सही कामिल कलंगी वारो तूं वाह मुंहिंजा पगार मामा तुंहिंजी बादशाही ओ हिन सॼे वॻ जा धणी हिन सॼे वॻ जा धणी पारत थई पग जा धणी पारत थई पग जा धणी शाम पयनि जो सहारो तूं सही कामिल कलंगी वारो तूं वाह मुंहिंजा पगार मामा तुंहिंजी बादशाही वाह मुंहिंजा पगार मामा तुंहिंजी बादशाही मुल्क सॼे में यारो तूं सही कामिल कलंगी वारो तूं वाह मुंहिंजा पगार मामा तुंहिंजी बादशाही ओ छटु झुलायो अल्लाह थई छटु झुला चओ अल्हम्दुलिल्लाह सही छटु झुलायो अल्लाह थई सुहिणे नबीअ जी निगाह थई सुहिणे नबीअ
जी निगाह थई रोज़े धणी जो पियारो तू सही कामिल कलांगी वारो तू वाह मुंहिंजा पागार मामा तुंहिंजी बादशाही वाह मुंहिंजा पागार मामा तुझ बादशाही ओ अज़मी बेदामन गिरो अज़मी बेदामन गिरो तुंहिंजे ई दर जो फ़क़ीर तुझे दर जो फ़क़ीर साईं तुंहिंजे ई दर जो फ़क़ीर निर्मल नूर नियारो तूं साईं कामिल कलांगी वारो तू वाह मुंहिंजा पागार मामा तुंहिंजी बादशाही वाह मुंहिंजा पागार मामा तुंहिंजी बादशाही हिकिड़ो समय वारो पोइ तो सुभान अल्लाह बेसर वाले बाजी बनिया बेसर वाले बाजी बनिया बेखुबका बिल्ला हुदा अल्लाह हुदा सही बेखुबका बिल्ला हुदा अल्लाह हुदा बेसर वाले बाजी बनिया बेखुबका बिल्ला हुदा अल्लाह हुदा सही बेखुबका बिल्ला हुदा अल्लाह हुदा बेसर वाले सुभान अल्लाह तक बेखुबका अन्ना अहमद बिल्ला मीमी अन्ना अहमद बिल्ला मीमी राज रसूलुल्लाह दा अल्लाह दा सही राज रसूलुल्लाह दा अल्लाह दा बेसर वाले बाजी बनिया बेखुबका हक बेखुबका बिल्ला दा अल्लाह दा सही बेखुबका बिल्ला दा अल्लाह दा बेसर वाले बाजी बनिया बेखुबका कायम की तुस्कार कल्ब दी कायम की तुस्कार कल्ब दी कौल कलामुल्लाह दा अल्लाह दा सही कौल कलामुल्लाह दा अल्लाह दा बेसर वाले बाजी बनिया बेखुबका बेखुबका बिल्लाह दा अल्लाह दा सही बेखुबका बिल्लाह दा अल्लाह दा बेसर वाले बाजी बनिया बेखुबका इसम जिस्म दा जलवा जंगी जोश जलालुल्लाह दा अल्लाह दा सही जोश जलालुल्लाह दा अल्लाह दा सही जोश जलालुल्लाह दा अल्लाह दा बेसर वाले बाजी बनिया बेखुबका बेखुबका बिल्लाह दा अल्लाह दा सही बेखुबका बिल्लाह दा अल्लाह दा बेसर वाले बाजी बनिया बेखुबका मोहम्मद बेच पसंदा बढ़िया फर्ज फना फिल्लाह दा अल्लाह दा सही फर्ज फना फिल्लाह दा अल्लाह दा सही फर्ज फना फिल्लाह दा अल्लाह दा बेसर वाले बाजी बनिया बेखुबका बेखुबका बिल्लाह दा अल्लाह दा सही बेखुबका बिल्लाह दा अल्लाह दा बेसर वाले बाजी बनिया बेखुबका